हीउ जेको खंड जो क्राइसिस थियो, जीअं तव्हां चयो त हींअर बि खंड महांगी थियल आहे, कोई 300 ऐं समथिंग ते विकिरो थिए पई, ऐं पोइ रोज़ सरकार शुगर मिलनि खे सॾाए वठे थी, हीउ थो थिए हू थो थिए, हुन शुगर मिलनि सां शुगर मिल जे नुमाइंदनि खे, मालिकान खे सॾण जी त हिमत कोन्हे कंहिंखे बि, शुगर मिल जा मालिकान त ज़ाहिर, त पोइ हुननि खे इहो इमरान ख़ान बि थियो, पोइ जहांगीर तरीन सां वन ऑफ द हिकिड़ो इख़्तिलाफ़ हिन ॻाल्हि ते थियो हो। सो कोशिशि थिए थी हाणे FBR पारां ही लिस्ट जारी करणु ते 300 अरब रुपयनि जो फ़ाइदो वरितो आहे शुगर मिल्स, ईअं चयो आहे न FBR। त ॾिसो धंधो अगरि कोई कारोबार करे पियो ऐं जाइज़ तरीक़े सां कमाए पियो त को फ़र्क़ु नथो पए। FBR केरु थींदी आहे इहो डिक्लेयर करण वारी, त 300 अरब न, मिसाल बैंकूं आहिनि हू 1000 अरब रुपया बि कमाए वठनि थियूं, उहो लिस्टूं नथियूं अचनि, को टेक्सटाइल मिल वारा कमाईंदा हूंदा जेके पावर जूं आयूं हुयूं, जी पावर कंपनी। न आउं चवां थो त जॾहिं हिकिड़ो कारोबार कंदड़ माण्हू 500 रुपया कमाए थो या 50 करोड़ रुपया कमाए थो, अगरि हू लीगल तरीक़े सां टैक्स ॾेई कमाए पियो त अरे इहो त कारोबार जो मक़सदु इहो हूंदो आहे। पर अगरि FBR इहो चए पई ऐं पब्लिकली डिस्क्लोज़ करे, अकाउंट्स कमेटी कंहिंखे, पब्लिक अकाउंट्स कमेटी वारनि खे चयो पियो वञे त 300 अरब रुपए जो मुनाफ़ो कमायो आहे शुगर मिल्स, त छा FBR इहो महसूसु करे थी त हिन में को गड़बड़ थी आहे? पोइ वरी तक़रीबन इल्ज़ाम मिलाए सिलाए वरी हुन ते शुगर एडवाइज़री बोर्ड जो फ़ैसिलो त हुनजो हुयो त जीअं एक्सपोर्ट करण जो। न आउं इहो सिर्फ़ु पुछणु चाहियां थो त मतिलबु पोइ शुगर मिल्स जो त ॾोह न थियो न। आउं उहो सम्झणु चाहियां पियो त हिन सॼी ॻाल्हि जो हीउ जेको फसानो हिकिड़ी अख़बार TV ते वठा लॻी पई आहे सुबुह खां, 300 अरब रुपया कमायो त भैया पोइ नाला बि ॾिना अथव त छा हाणे नियत छा आहे? ॻाल्हि खे हशपश करिणो आहे त पोइ भाई हिननि त कमाया, लेकिन छाकाणि त कोई बेज़ाब्ती न थी आहे, उहो एडवाइज़री बोर्ड हो, हुन शुगर इम्पोर्ट करे वरिती, हुन शुगर एक्सपोर्ट करे वरिती, फलाण थी वियो, ढिमकाण थी वियो, लीगली सफ़ा ओके थी वियो, ओके थी वियो। छाकाणि त अगरि 22 ख़ानदान आहिनि त इहे 22 ख़ानदान त अयूब ख़ान जे ज़माने में ठहिया, पोइ भुट्टो साहिबु अची नेशनलाइज़ेशन जेका कई हुई त उहो 22 ख़ानदान, त जॾहिं 22 ख़ानदान चयो वञे थो त जिन्हनि माण्हुनि खे पाकिस्तान जी तारीख़ ख़बर आहे त उहो इहो ई चयो वेंदो त 22 ख़ानदान पाकिस्तान खे हलाइनि था। अयूब ख़ान जे दौर में हुननि खे हिमतायो वियो, ऐं बराबरि जेके असांजा टाटा ऐं बरला हुआ उन्हनि खे पोइ भुट्टे साहिबु अची नेशनलाइज़ेशन कई ऐं सभु कुझु थियो। हाणे अगरि 22 ख़ानदान कमाइनि पिया त भई 22 ख़ानदान त मुल्क हलाइनि था, चाहे हू नवाज़ लीग हुजे, चाहे हू पीपल्स पार्टी हुजे, चाहे हू PTI जो PTI हुजे, हलाइनि त इन में ऐं ॿिया कंहिंजा कंहिंजा आहिनि, मुख़्तलिफ़ फाउंडेशन्स जी शुगर मिलूं बि आहिनि, ठीकु आहे। सो ॻाल्हि इहा आहे त हिन में हिन सां तव्हां ॿुधाइणु छा पिया चाहियो त माण्हुनि खे छा हासिलु थियो? माण्हुनि खे आख़िर में इहो ॿुधायो पिया कि सॼो अफ़सानो करे दादा 250-300 में ई मिलंदी खंड, ॿियो कुझु कोन थींदो, कुझु कोन थी सघे। पोइ खंड जी इहा हालत आहे। अटो हुनजो क्राइसिस थियल आहे, अटो महांगो पियो विकिरो थिए, दवाऊं तूफ़ान, मतिलबु यानी केरु ॿुधाए पियो त इवन जेके अंडा आहिनि उहे डबल प्राइस थी विया आहिनि, मैदा जेके तव्हां पुछो मुर्गी डबल थियल आहे, सभु कुझु डबल थियल आहे, माना 100 रुपए जी शइ 200 थियल आहे, दवाऊं त तो भां महांगियूं थियल आहिनि, पेट्रोल त ज़ाहिर महांगो थिए पियो, गैस महांगी थिए पई, एवरीथिंग इज़ गोइंग अप। हे रुगो खंड में असांखे ट्रक जी बत्ती जे पोयां लॻाइनि पिया, जॾहिं पाकिस्तान जे अवाम अगरि बसि खंड जे मसइलो आहे, बाक़ी सभु शयूं ठीकु आहिनि, बाक़ी कहिड़ी शइ ठीकु आहे, दवाऊं ठीकु आहिनि, अटो ठीकु आहे, चांवर ठीकु आहिनि, यू नेम इट, ॿारनि जी पढ़ाई, मतिलबु हर शइ तव्हां चओ त मतिलबु ॿीं टीं चौड़ ते पहुतल आहे, त तव्हां हुनखे त मैनेज न पिया करे सघो। असांखे ट्रक जी बत्ती जे पोयां छो था लॻायो? असांखे तव्हां गोश्त महांगो थियल आहे, पोइ इस्लामाबाद में शायदि इन करे गधे जो गोश्त पिया खपाइनि, पर गधे कीअं सस्तो थी विया, गधे कीअं सस्ता थी विया आहिनि? अॼु मूं ख़बर किथे ॾिठी त गधे जेके इस्लामाबाद विकिरो थी रहिया, ईअं हटी मौज़ू खां हटी करे ॻाल्हायां पियो, त उहो KP ऐं पंजाब जा गधे हुआ जेके हुते कटे करे विकिरो थियनि पिया। मूं चयो सिंध जा गधे न मिलिया? सो व्हाट आई एम सेइंग, चाइना वरी ॿिनि कंपनीज़ जेको उहो मीट लाइ अप्लाई बि कयो आहे। हा, ॻाल्हि इहा आहे त चाइना वारा खाइनि था त कंहिंखे छो, मतिलबु असांजो बिलीव ॿियो आहे, मतिलबु दुनिया में अलाए छा छा खाइजे थो, पाण त हुन सां कुझु नथा करे सघूं। त महांगाई जेका आहे
बाय एंड लार्ज एतिरी वधियल आहे यासिर साहब हर शइ जी मुंहिंजो न खंड 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 करे मतिलबु माण्हुनि खे छितो कयो अथनि बेसिकली हर शइ वधियल आहे ऐं मतिलबु उन ॾिस में को इहो नथो ॿुधायो वञे त हिन खे रोकथाम कीअं थींदी माण्हुनि जी न कुवत ख़रीद वधे वञे त माण्हुनि जी शायदि आमदनी वधी वञे पोइ चवनि ठीकु आहे आमदनी बि वधी वई ऐं कमाई बि वधी आहे त ठीकु आहे शयूं महांगियूं थियूं हाणे कमाई उते जो उते बि थी हलाए बल्कि हेठि वई आहे ऐं शयूं महांगियूं थियनि पियूं ज़ुल्म आहे माण्हुनि सां